घरनि में पानी किराए करे आयो असां जेको पीओ वो सलीम मेंबर खे चऊं था फिलफोर घुराए वञे न त तूं इहो टंगू बाहूं भॼंदासीं असां तूं न अलाई करप्ट ऐं राशिया बि तरह जेकॾहिं ज़रूरत अथई त मिशरीन पूछा न त तुंहिंजूं टंगू भॻल हूंदियूं चको थो हे घरनि में पाणी पहुचो असांखे लखे रुपए जूं जॻहियूं जेको ॿुॾनि थियूं पयूं तोने सरे जेको बि हया आहे त मिशनरी वठी पहुच ते न त तोखां उहो अंजाम थींदो जो तूं यादि कने सलीम मेमून कॾहिं कोन घुमी सघंदे फौरी तौर मिशनरी असांखे सरफराज शाह खे चऊं था टाउन चेयरमैन मुर्तज़ा शाह खे त वार्ड नंबर 3 ऐं 4 में फिलफोर मिशनरी घुराए बोर्ड अची वई आहे कंडियारो में ही कंडियारो में बोर्ड अची वई आहे असांजे पाणे वारा गॾिजी ॻाल्हाइनि सभु पाणे वारा टाउन ऑफिसरनि खे त फिलफोर मशीनरी वठी हिते पहुचनि जेको थो असांजी लखे रुपयनि जी चॻियूं किरनि थियूं पयूं पाणी मुकमल घरनि में लखे रुपयनि जो सामान असांजो इलेक्ट्रिक जो ॿियो ज़ाया थो थिए पियो महिरबानी करे